सचो सतरंग। पांच साल संत सतराम धाम राड़की साहब जी इन प्रेम भरी पौतर भूमि थे अमर शहीद संत कंवरराम साहब जन जे 126 साला जन्म महोत्सव के शुभ अवसर ते उन्हीं सचे साईं जी रामत पाइण जे लाइ सनंदावन में आया आहियूं। सोनी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ॿारियल महिमाननि ऐं सॼी संगत के पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि कंहिं संत महात्मा दरवेश देव या अवतार जे नाले ते कोई प्रोग्राम मेलो या उत्सव मल्हाईंदा आहियूं त उन जो मक़सद सिर्फ़ इहो ई हूंदो आहे त उन शुभ अवसर ते उन्हनि महान संतनि जे जीवन संदेश ऐं सिख्याउनि खे साम्हूं रखी कुछ पंहिंजो पाण खे उन रस्ते जो राही बणायूं, कुछ पंहिंजो पाण में उहे सद्गुण धारण करियूं जन ते अमल करे असां पंहिंजे जीवन के सफलता ॾेई सघूं। ऐं ये संत ये महात्मा ये दरवेश असांखे सदाई प्यार जी ॿोली सम्झाईंदा, असांखे सदाई मोहब्बत सां अॻिते वधण सेखारींदा। जेकॾहिं प्यार मोहब्बत सिक ऐं भाव हूंदो आहे त पोइ उते सॼण पंहिंजो पाण सुरी ईंदा आहे, उते कोई परावो हूंदो ई न आहे, सभु पंहिंजा ई हूंदा आहे। जीअं भगत साहब खां कई सवाल कयो, चए साईं तव्हां हिकिड़नि खां वठी करे ॿियनि खे ॾींदा आहियो, उन में तव्हां ॿियनि खे वसाईंदा आहियो, तव्हांखे छा मिलंदो आहे? तॾहिं भगत साहब मुस्कुराईंदे चयो, ताबा ॾियण वारा भी मालिक जा, माल मिल्कियत भी मालिक जी, वठण वारा भी मालिक जा, मां भी उन मालिक जो, तो बाक़ी हिसाब छा जो? सभिनी खे जेको जंहिंजो आहे पाण खे त मिले पियो, ॿिए खे छा पियो मिले? सो ये संत ये महात्मा ये दरवेश ये कॾहिं दूरी रखंदा ई न आहे। इन्हनि खे सभु कुझु पंहिंजाइप में हूंदो आहे, पंहिंजो हूंदो आहे। ऐं जॾहिं सभु कुझु पंहिंजो हूंदो आहे जिते उते कुदरत पाण अची करे पंहिंजा कम कंदी आहे। उते ॼण ईश्वर पंहिंजी रचना सां पाण साण रहंदो आहे। असां ॾिसंदासीं कुझु वक़्तु पोइ ते वञूं केतिरो प्यार मोहब्बत ऐं मिठास हो, सिर्फ़ इंसाननि में न पर हर जीव में। शाम जो ॾिसंदासीं केतिरा पखी झलारनि में हलंदा, हर क़िस्म जा पखी ॼण आसमान हिकिड़ी ख़ूबसूरती सां भरियल हूंदो। पशु घुमंदा रहंदा ऐं कोई उन्हनि खे पाणी पीआरींदो, कोई गाह ॾींदो, इंसान पाण में मोहब्बत ऐं मेठ सां हलंदा। पर जीअं जीअं मोहब्बत ऐं मेठ घटिजी वई
असां ॾिसंदासीं उहे पखी केॾा हलिया विया कि इंसाननि खाई त न छॾिया हूंदा, खाइण जी चीज़ त उहे पखी कोन्हे, पर प्यार ऐं मोहबत घटिजी वियो त कुदरत जा उहे जेके करिश्मा, उहो प्यार, उहो मोहबत, उहा बि आहिस्ते आहिस्ते मोकिलाईंदी वई। अॼु जे दौर में असां गुज़रूं था, उनमें प्यार ऐं मोहबत जी वरी शदीद ज़रूरत आहे। इन्हनि संतनि ऐं महंतनि जी, इन्हनि दरवेशनि ऐं देवनि जी वरी उनजे संदेश ऐं आदेश जी ज़रूरत आहे त असां उनजे प्यार ऐं मोहबत खे वरी उजागर कयूं। जंहिं प्यार ऐं प्रेम सां उन्हनि जा मेला मल्हाईंदा आहियूं, उन्हनि खे वरी असां अमली तरह पंहिंजे जीवन में आणियूं। ऐं इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे संदेश ॾींदा आहिनि त कुदरत जी जेका बि मखलूक आहे, जेके बि जीव मात्रा आहिनि, सभु असां उन हिकिड़े मालिक जा आहियूं। जॾहिं हिकिड़े मालिक जा आहियूं त पोइ असां मोहबत में हलूं। मोहबत में हलंदासीं त पोइ असां मुंहिंजा कोई बि हिक ॿिए खे नुक़सानु न ॾींदो, पर प्यार सां अॻिते वधूं। जीअं उहो शहंशाह सतगुरु साईं सत रामदास साहिब जो मिसाल आहे। हिकिड़े शख़्स खे नांग डंग मारियो ऐं उनखे ज़हर चढ़ी वियो। तमामु घणी परेशानी थी, सभु रोइनि पिटनि पिया ऐं उन शख़्स खे खणी आया साईं जन में। वेझड़ाई में रहंदो, चए साईं इनखे नांग डंग मारियो, हाणे आख़िरी पसाह अथसि, छा कजे, तव्हां ई कुझु कयो। तॾहिं साईं जन थोरो खीर ॾींदे उन्हनि खे चयो त जंहिं जॻह ते नांग हिनखे डंग मारियो आहे, उन बिड़ जे अॻियां ही खीर रखो ऐं उन नांग देवता खे चओ अची करे तुंहिंजो खाधो खीर आहे, तूं खीर पी ऐं अची करे जो ज़हर वापसि कढी वञ, या माण्हू खे उते वञी सुम्हारियो। ऐं जीअं ई ही उन शख़्स खे खणी करे उन जॻह ते आया, रखियो ऐं त खीर जो कटोरो रखी करे चयो त सचे साईं जो हुकुम आहे, तुंहिंजो खाधो खीर आहे, तूं खीर खण ऐं ज़हर पंहिंजी वापसि वठ। उहो नांग ॿिर मञा निकिरी आयो ऐं अची करे उन डंग ते वरी डंग हणी करे जो ज़हर चूसे करे खीर पी करे हलियो वियो। उहो शख़्स ताज़ो तवानो थी वियो। प्यार में हाणे इहो जेको आहे उहो हर हिकु जीव मात्र सां प्रेम आहे। उनजी कंहिंसां दुश्मनी हूंदी न, सभ सां प्यार हूंदो आहे। इन करे हर को उनजी प्यार जी ॿोली खे छुड़ंदो। इहो इंसान जो प्यार ई आहे जेको पंहिंजे प्यार जी बीम ते ज़हरीले नांग खे बि झूमाईंदो आहे। उहा बीम, उहा मुरली नांग खे झूमण ते महसूसु करे छॾे। सभु जानवर, सभु जीव इहे प्यार त आहे जो इंसान सां मोहबत कंदा आहिनि। ऐं भगत साहब उन प्यार जो पुतलो हुयो, जंहिं उन सचे साईं जी दामन में रही करे, उनजी शरण में रही करे नाम, ध्यान, सिमरन, जाप, प्यार ऐं मोहबत जो दर्स करायो। उन बि सचे साईं खां सम्झंदे सिखंदे सभ सां प्यार ई कयो। उनखे इंसान इंसान लॻंदो, जीव जीव लॻंदो, उनखे कॾहिं को धारियो लॻंदो ई न हो। जीअं उन चयो अब ॾियण वारो बि मालिक जो, वठण वारो बि मालिक जो, धन दौलत बि मालिक जो, मां बि उन जो, त बाक़ी मां हिसाब छाजो कयो। इनजे करे ई हुनखे हर हिक सां प्यार हो, हर हिकु जीव सां प्यार हो, हर हिकु इंसान सां प्यार हो। जॾहिं त आम जीवन में इंसान इंसान सां बि नफ़रत कंदो आहे। असां ॾिसंदासीं थोरो नंढी वॾाई हुजे, घटि वधि हुजे, अमीरी ग़रीबी हुजे, त किथे किथे ईअं महसूसु थींदो आहे ॼण कोई माण्हू कंहिंखे कीड़नि मकोड़नि वांगुरु बि माण्हू खे न सम्झंदो आहे। कॾहिं ताक़त जो, कॾहिं पावर जो अंध इंसान ते एतिरो चढ़ी वेंदो आहे जो हू इंसान खे इंसान बि न सम्झंदो आहे। पर इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश
इन जी वॾाई, इन जी कीर्ति, इन जी इज़त, इन जी मान, इन जो शान उहे इन करे आहे छाकाणि तूं असलियत खे न भुलिजंदा आहिनि त मालिक असांखे प्यार ऐं मोहबत जो गहवारो बनायो आहे, असांखे उहो थी करे रहंदो आहे। इन करे हू कॾहिं बि असलियत खे न भुलिजंदा आहिनि। ठीकु ईअं जीअं हिकिड़ो मिसाल ॾिनो वेंदो आहे, हिकिड़ो राजा हो, हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ग़रीब शख़्स उते आयो। कुदरती राजा उन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे उनखे वज़ीर मुक़ररु कयो। राजा उनखे वज़ीर मुक़ररु कयो। हीउ तमामु क़ाबिल सियाणो माण्हू हो, बादशाहत खे ॾाढो चङे नमूने हलाए पए, तमामु सुठे नमूने हलाए पए। पर हिकिड़े जेको उनखे रहण जे लाइ घर ॾिनो वियो, उनमें हिकिड़ो कमिरो, हर रोज़ु उन कमिरे में वेंदो ऐं उनखे तालो खोले अकेलो वेंदो, अकेलो ॿाहिरि अची वरी तालो बंदि करे छॾींदो। वक़्तु गुज़रंदो रहियो, हिन जी इज़त राजा जे अॻियां वधंदी वई। तॾहिं राजा खे माण्हुनि कन भरणु शुरू कया ॿियनि वज़ीरनि। चए साईं जेको कुझु आहे तव्हांजो खणी करे कमरे में लिकाईंदो वेंदो आहे, कमरे में रखंदो वेंदो आहे, कंहिंखे ॾिसण बि न आहे ॾींदो। आख़िर राजा ॿुधी ॿुधी कन जो कचो थियो, अचानक अची करे घर ते छापो हयईंसि ऐं अची करे कमिरो खोलायईंसि। हिन शख़्स जो सही कमरे में मुंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे, उन सां कंहिंजो वास्तो कोन्हे। ऐं हुनजो ज़ाती मिल्कियत तूं खणी छा आहे? हथ में थोरो हिकिड़ी सोटी आई, हिकिड़ो कपिड़ो हुई, ॿियो हुई छा? चइसि कमरे में हो। कमिरो खोलण खां मना पियो करे, राजा ज़बरदस्ती जो कमिरो खोलायो। कमरे में हिकिड़ी संदूक रखी, उहा संदूक जो तालो भञायो ऐं तालो भञाए करे जॾहिं अंदरि ॾिठो जीअं राजा चयो, उहो साॻियो पुराणो कपिड़ो जेको पाए आयो ऐं सोटी उन संदूक में रखी। राजा चयो से छा? चए साईं बसि जेका कीर्ति मान शान इज़त ॾिनी उहा तोजी हुई, मुंहिंजी त कोन हुई। मुंहिंजो असुल में इहा सोटी ऐं धोती हुई। इनखे रोज़ ॾिसंदुमि त मुंहिंजी असलियत न भुलिजे, मुंहिंजी औकात ओतिरी आहे, बाक़ी सभु कुझु तोजी आहे, तोजे करे मुंहिंजो शान ऐं मान आहे। सो ये संत, ये महात्मा, ये दरवेश, ये देव, ये जॾहिं वधंदा आहिनि त सभु कुझु उन मालिक जी कीर्ति खे सम्झंदा आहिनि। सभु कुझु सम्झंदा आहिनि उन प्रभु जो ॾिनो आहे, उन जी कई आहे, उन ईश्वर उन सतगुरु जी रहमत आहे। मुंहिंजे हथ में छा हो, मां त अॻ में ई ओढ़ो, मुंहिंजो वास्तो कहिड़ो। सो उहे पंहिंजी असलियत न भुलिजंदा आहिनि। ऐं असां इंसान जेके ई आहियूं, जॾहिं थोरो वधंदा आहियूं त पंहिंजी असलियत भुलिजी वेंदा आहियूं। असां में ऐं उन्हनि संतनि में इहो ई फ़र्क़ु आहे त हू असलियत न भुलिजंदा आहिनि ऐं असां जॾहिं असलियत भुलिजंदा आहियूं त भंभलजी वेंदा आहियूं। पोइ जेके चङनि कर्मनि जे फल स्वरूप असांखे सुख मिलंदा आहिनि, वरी सुख में असां ग़लति कमु कंदा आहियूं, निफ़रत कंदा आहियूं, जंहिंजे करे वरी असांखे दुख सां प्राप्त थींदा आहिनि। पर इहे संत, इहे महात्मा पंहिंजी असलियत न भुलिजंदा आहिनि। जीअं साईं कंवरराम साहिब जन जो मिसाल आहे। हिकिड़ी हंधि भॻत पिया कनि, भॻत कंदे काफ़ी माण्हू अचनि पिया, ईंदे कंहिंखे नक ते कपिड़ो हुजे, कंहिंजो मुंहुं पासीरो हुजे, कंहिंजो मुंहुं ईअं कुमाणियल हुजे। भॻत साहिबु जेके अचनि पिया उन्हनि खे ॾिसी करे सम्झो त कुझु आहे। उनखां पुछाई, चए बसि सुख त आहे, छा आहे मुंहुं ईअं पियो अथव? चइसि रस्ते में हिकिड़ो कोई गदलो माण्हू वेठो आहे, बदबू गंद किचिरे सां भरियल अथसि, बदबू अचे पई, केतिरे वक़्तु को सनानु न कयो थिए, सॼो गंद सां भरियो पियो आहे। इन करे उनखे ॾिसी करे एतिरी बदबू थी अचे, मुंहं ते कपिड़ो ॾियूं था पोइ बि बदबू नथी अचे। तॾहिं भॻत साहिबु चयो छा इन करे सभिनी खे तकलीफ़ आहे? चयोसि हा ईअं। भॻत साहिबु राग कयो, सभिनी खे हलंदे जीअं थोरो राग हलियो, भॻत साहिबु पंहिंजा पोलड़िया बीहाए करे पाण पोइता निकिरी वियो ऐं पोइता वञी करे उन शख़्स खे वठी करे पंहिंजे हथनि सां सनानु विनानु कराए, साबुण वग़ैरह लॻाए, सुहिणा कपिड़ा पवाए, अची करे भक्ति में विहारे छॾियो ऐं संगत खे चयो अबा इहो साॻियो ई शख़्स ई आहे। जेकॾहिं इन खे थोरो साफ़ कंदासीं, थोरो धोईंदासीं त उहो बि असांजो भाव आहे, कोई धारियो कोन्हे। पर असां जेकॾहिं उनखे गंदलो करे छॾे ॾींदासीं त उहो ईअं ई मिटी वेंदो। सो असां पंहिंजी असलियत न भुलिजूं। असां बि जॾहिं पैदा थियासीं त
त असांजी हालत कहिड़ी हुई। ऐं भगत साहब मिसाल ॾींदे चयो त इहा हालत हिकु दफ़ो मूं सां बि थी। जॾहिं मां शेवा कंदे लेपो पायां पियो त पोइ लेपो पाईंदे मुंहिंजो पेर तिरकियो, मां हेठि किरियुमि, बेहोश थी वियुमि। तॾहिं उन लेपे वारे कपिड़नि में ई सॼो कीचड़ सां भरियल मूंखे शहनशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जन पंहिंजी गोद में रखियो ऐं गोद में रखी ॿुधाए रहमत कई, अमृत पढ़ी करे मूंखे पीआरियो ऐं मां जाॻियुमि। ऐं जॾहिं मूंखे चयऊं त कंवर कुझु घुर, त मां रहमत घुरी। त चयूं ठीकु आहे, जेका तूं रहमत घुरी आहे, अॼु तूं कीचड़ सूधो मुंहिंजी गोद में आयो आहे, लेकिन संसार जी काई कीचड़ तोखे मिटाए न सघंदी। तूं सदाई अछो उजरो रहंदे, साफ़ सुथरो रहंदे, बहितर रहंदे। ऐं उहा आसीस, उहो वरदान भगत साहब खे अहिड़ो लॻो जो अॼु ताईं जो नालो सचे साईं जी रहमत सां रोशन सितारे वांगुरु चमकंदो रहंदो आहे, सदाई खिलंदो रहंदो आहे, ॿरंदो रहंदो। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश पंहिंजी असलियत न भुलजंदा। हू सदाई चवंदा आहिनि त सदाई ॿियनि सां शेवा कयो, बहितरी हलो, चङाई सां हलो, छाकाणि जॾहिं ॿियनि जी शेवा कंदो ओतिरी मालिक जी रहमत खे पाए। ऐं जेतिरो पंहिंजी असलियत खे न भुलजंदव त पोइ हर हिकु सां मोहबत ऐं प्यार सां रहो। जेकॾहिं इहे ॿ गुण असां मंझि अची विया, हिकु पंहिंजी असलियत कॾहिं न भुलिजे, त पोइ असांखे लॻंदो त असां सभु इंसान बराबरि हूं, असां पंहिंजा कोई धारियो आहे ई। ऐं हर हिकु जी शेवा सभ सां बहितर भाव, त पोइ कॾहिं दुख असांखे वेझो न। पर इहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असां ओढ़ा थींदासीं। ऐं ओढ़ा असां थी तॾहिं सघंदासीं जॾहिं हर रोज़ु कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे नाम जो जाप कंदासीं, कुझु वक़्तु वेही करे सिमरन कंदासीं। जॾहिं कुझु वक़्तु वेही करे ध्यानु कंदासीं उन सचे साईं जा गुण असां में ईंदा वेंदा। ऐं जॾहिं कुझु वक़्तु वेही करे उन नाम जो जाप कंदासीं त उहा रहमत मिलंदी, जन गुणनि ते अमल करे असां अॻिते वधंदासीं। ऐं जंहिं दौर में अॼु असां सभु गुज़री रहिया आहियूं, उन में इन्हनि संतनि महात्माउनि जे संदेश ऐं आदेश जी अशद ज़रूरत। उन्हनि जेको प्यार जो पैगाम असां ताईं पहुचायो, जेको पंहिंजो जीवन लीला रची, जेको पंहिंजी ज़िंदगी में करे ॾेखारियो, असांखे उन ते अमल जी सख़्तु ज़रूरत आहे। छाकाणि त अॼु असां मुंहिंजा गुण आहिस्ते आहिस्ते घटिजंदा पिया वञनि। उन गुणनि खे खणी असांखे इंसानियत खे उजागर करिणो आहे। असांखे वरी प्यार ऐं मोहबत जो संदेश खे साकार रूप ॾियणो आहे, हक़ीक़ी रूप ॾियणो आहे। ऐं जंहिं प्यार ऐं प्रेम सां अॼु पाण सभु उन संत जो 126 साल जनम महोत्सव मल्हाए रहिया आहियूं, त उन प्यार ऐं प्रेम सां असां में इहा बि कोशिशि हुअणु खपे त असां उनजे कार्यनि ते, उनजे अमलनि ते अमल करे पंहिंजो पाण खे सही उनजो राही या उत्साहिक बणाईंदासीं। ऐं इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश प्यार जो पैगाम ॾींदा आहिनि। ऐं सभु पाण प्यार जा पांधीड़ा जेके बि आहियूं, उन सचे साईं जे प्यार जी सुगंध ते, ख़ुशबू ते, उनजी रहमत ते हिते गॾु थिया आहियूं, जंहिंमें हज़ारनि जी तादाद में ही संगत ऐं असांजा केतिरा ई भाव ॿाहिरि खां आहिनि, जंहिंमें असांजो दादा लक्ष्मणदास चेलाराम, प्यारो किशन, मुरली, के इंडिया खां, के दुबई खां, के ॿियनि स्थाननि खां केतिरी संगत असां वटि पहुती आहे। प्यारो ॼेठानंद जेको हमेशह हिते ईंदो रहंदो आहे, केतिरा ई संत महात्माऊं संगत हिते पहुतल आहिनि। ऐं उन सां गॾु जेका ही सभु पूरी संगत हिते गॾु थी आहे, सो उन सचे साईं जे आशीर्वाद पाइण जे लाइ त आशीर्वाद असां उन मालिक खां इहा ई घुरूं त असां ते अहिड़ी आशीर्वाद करे जीअं असां सदाई सुखिया रहूं। ऐं आशीर्वाद सुख जो मक़सदु आहे सतकर्म। छाकाणि त सुख पंहिंजे कर्मनि जो फल हूंदो आहे। जेतिरा असांजा कर्म चङा हूंदा ओतिरा सुख पाईंदासीं। तंहिंजे करे जेका सुखनि जी असां आशीर्वाद घुरूं त पंहिंजो पाण कर्म असांजा चङा थी वेंदा, असां पंहिंजो पाण खे मालिक जी रहमत जे पाइण जे क़ाबिल बणिजाईंदासीं, चङे नमूने अॻिते वधंदासीं। सो
सो सुखनि जो मक़सदु कोई लोभ या लालच कोन्हे। असां मालिक खां सुखनि जी तमन्ना करूं था। सुख घुरियासीं त माना असां सतकर्म घुरियासीं, सतकर्म घुरियासीं यानी सही इंसान बणियासीं, ऐं सही इंसान बणियासीं त सतगुरु जी रहमत खे पाए उन भॻवान जा प्यारा बणियासीं, उन प्रभु जा प्यारा बणियासीं। तंहिंजे करे उन जी रहमत असां इहा ई घुरूं था। सो अॼु जंहिं प्यार भरे मौक़े ते ही सॼी संगत गॾु थी आहे, या इन प्यार जो पैगाम जेको इन दफ़े ख़ासि करे हर दफ़े थींदो आहे, सभिनी अख़बारुनि, ट्रांसपेरेंट मीडिया, टीवी ते, स्क्रीन ते, सभिनी चैनल्स जेको इन प्यार भरियो पैगाम हर हिकु ताईं पहुचायो आहे। सो जंहिं प्यार सां उन्हनि जो पैगाम रचियो आहे, उन्हनि सभिनी साथियुनि खे, सभिनी सॼणनि खे, उन्हनि सभिनी कार्यकर्ताउनि खे जन जन उन हिसो वरितो आहे या उन प्यार जे पैगाम खे पहुचायो आहे। सो तव्हां सभिनी सां गॾु उन्हनि खे बि, ऐं ख़ासि करे असांजा इंतिज़ामिया जा भाउर जेके ही सॼो कमु संभाले बीठा आहिनि, ऐं इन मेले खे पंहिंजे घर जो मेलो, घर जो प्रोग्राम करे सभु संभाले करे बीठा आहिनि, उन्हनि खे, ऐं ख़ासि करे उहे सभई भाउर भेनर जेके सभिनी महिमाननि जी आजियां करे रहिया आहिनि या उन्हनि जे सुख ऐं सुविधा जे लाइ हर हिकु क़िस्म जी शेवा ॾेई रहिया आहिनि, या ख़ासि करे सॼा डॉक्टर्स, इंजीनियर्स जेके हर कंहिं सुख ऐं सुविधा जे लाइ पंहिंजूं कोशिशूं अर्पे रहिया आहिनि। सो उन्हनि सभिनी खे एतिरा सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं असांजो प्यारो बलूचिस्तान खां आयल मिनिस्टर जयप्रकाश या MNA दर्शन लाल या केतिरी संगत सभु जेके उन सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ पंहिंजूं पंहिंजूं शेवाऊं अर्पे रहिया आहिनि, या उहे सभु महिमान जेके उन्हनि शेवादारियुनि खे शेवा जो मौक़ो ॾेई उन्हनि जो भाग बणाए रहिया आहिनि, पाण भागवान थी रहिया आहिनि। सो इन्हनि सभिनी खे अॼु जी हिन शुभ घड़ियुनि में अमर शहीद संत कंवरराम साहिब जिन जे 126 साला जन्म महोत्सव जे शुभ अवसर ते पूज डेवरी साहब, संत सतराम धाम, राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं वाधायूं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।